कुछ ॾेई वेंदासीं, कुछ न खणी वेंदासीं, पूरा आहियूं ॾेई में वो ऐं छणी वेंदासीं। दिल जे बाज़ीअ तां अगरि दिल बि खणी वेंदासीं, वेंदे 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 बि पोइ दाव हणी वेंदासीं। जे रहियो इश्क त सलामत हुनजे, जे रहियो इश्क त सलामत हुनजे, जे धिकारनि था उन्हनि खे वणी वेंदासीं। माने बरबूतान ने से सदर अपनो साथ शासन जो सिखूं आहिनि त नेरन निंडू कन भगवार सखी, नेरन निंडू कन भगवार सखी, उझावियो बरन तोखे सारियो सुपन। अॼु जी हीअ वर्सी तकरीब जेका असां पंहिंजे इंतिहाई मुहसिन सिंध जे बहितरीन आलिम जाकोड़ी किरदार सियासी अॻवान मौलाना अज़ीज़ुल्लाह गोहे साहब जी यादि में मल्हाए रहिया आहियूं। अॼु जी मेज़बानी उहा मौलाना अज़ीज़ुल्लाह गोयो वेलफेयर ट्रस्ट आहे, जंहिंजे तरफ़ां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। एहसानमंद आहियां, थोराइतो आहियां अवां सभिनी जो। हिन कशमकश जे दौर में ही रोबोट स्टाइल जेको दौर आहे, माण्हूअ जा जज़्बा हींअर घटि ऐं वजूद मशीनरी हवाले सां वधीक एक्टिव थी वियो आहे। उन में हिन संजीदा प्रोग्रामनि जे लाइ टाइम कढणु या पंहिंजे कंहिं क़ौमी हीरो खे मुहसिन खे यादि करणु, उहो अॼुकल्ह ॼण त हिकिड़ो वॾो स्टेप थी वियो आहे। सो बहरहाल कॾियारे जा दोस्त सदाई इन असांजे जेकी संजीदा प्रोग्राम आहिनि उन में उहे पाण मल्हाईंदा रहंदा आहिनि। असीं उन्हनि जा थोराइता आहियूं। अॼु हिन तकरीब जी सदारत कंदड़ सिंध जो कॉम्प्रेस लॾे सां तइल्लुक़ रखंदड़ असांजो भाउ दोस्त गुलाम कादिर बुर्दी साहब, आलपाड़ी ज़लैश अनवर सोलंकी साहब ऐं ॿिया दोस्त, असांजो महिमान जेको खैरपुर ज़िले टेड़े खां परियां रहे पियो इंजीनियर लुत्फुल्लाह फुलकोटो साहब ऐं ॿिया सभई मुंहिंजा मान वारा दोस्तो, अवां जी महिरबानी अवां अची हिन प्रोग्राम में शिरकत कई। गोहे साहब जे हवाले सां जीअं गफ़ार तस्करो कयो, कुझु असां दोस्तनि जो नालो बि खयईं, त गोहे साहब सां असांजो जेको हिकिड़ो तइल्लुक़ आहे, वाकई बि उहो गफ़ार सही चयो त ही 83-84 जो पीरियड आहे। उन टाइम ते जॾहिं सिंध में एवार्डीअ जी ज़ियाशाही जे ख़िलाफ़ मूवमेंट हुई, उन खां पोइ जल्दी गोहे साहब सां हिकिड़ो तइल्लुक़ जुड़ियो ऐं आउं त पंहिंजो पाण खे ख़ुशकिस्मत थो सम्झां त संदनि हिन दुनिया मां अखि ॿुटण ताईं उहो तइल्लुक़, एतिराम, मोहबत जो जज़्बो उहो दाइम ऐं क़ाइमु रहे। गोहे साहब सां उन रफ़ाक़त में ॾाढो वेझो ॾिठोसीं उनखे। हू कम से कम असांजे लाइ हिकिड़े उस्ताद जी हैसियत रखे थो। उनजी शख़्सियत जा इलाही पहलू आहिनि। उनजी लाइफ हिस्ट्री उहा बि ॾाढी हिकिड़ी पढ़ण जोगी आहे। ऐं गोहे साहब खे संगत इहो चवंदी बि हुई त साईं अवी हेतिरा सारा किताब लिखी वरिता आहिनि, इंतिहाई ॾाढनि ॾुखियनि ऐं ख़ुश्क मौज़ूअनि ते, जंहिं ते कलम खणंदे कंहिं में का शायदि जुरियत पैदा थिए। अहिड़नि ॾुखियनि टॉपिक्स ते गोहे साहब ॾाढो दीदा दिलेरीअ सां लिखियो, पर हुन पंहिंजी ऑटोबायोग्राफी, पंहिंजे ज़िंदगीअ ते लिखणु आत्मकथा, उहा गोहे साहब कोन लिखी सघियो। वरना हिन माण्हूअ जी आत्मकथा मां सम्झां थो वॾो हिकिड़ो दर्स, वॾो सबक़, वॾो किताब बणिजी पए। सो बहरहाल गोहे साहब उन जो जेको शुरूआती दौर आहे जमीयत उलमा इस्लाम ऐं उनजे मदरसनि में पढ़ण सां थियो, पाण दर्से निज़ामी जा फारगे तहसील आलिम हुए। इलाही ख़ासनि मदरसनि में, ये हैदराबाद जो बीडे शरीफ के नाले सां मशहूर मदरसो आहे ऐं हेॾा खेड़ीअ जो मदरसो आहे, या उन खां सवाइ थी हिन माण्हूअ जे शख़्सियत में अॻियां का वरी टाइम ते ही मसइलो हुयो त सिंध जे ज़मीन जी नीलामी बंदि थी। असांजा मौलवी त पंहिंजे उहे मनसब ते, पंहिंजे कॾे ते, या उहे जेके दर्स इंतिज़ामिया जा किताब आहिनि उन्हनि किरदारनि ताईं महदूद हूंदा आहिनि। पर हिन माण्हू उन टाइम ते बि
मुफ्ती मामून जेको जमीयत उलमा इस्लाम जो मरकज़ी अमीर उन्हनि सां इख़्तिलाफ़ कंदे करे ऐं जमीयत खे अलविदा चई। उनजो मावल उनजो मरकज़ सिंध जा मसइला हुया ऐं सिंध जे मालिकीअ जो सुवाल हो। सिंध में गैर आबादीअ जे अचण जो सुवाल हो। उन ते इख़्तिलाफ़ करे हुन जमीयत खे छॾियो ऐं ॿाहिरि निकिरी अची करे सिंध सागर पार्टीअ जे नाले सां ऑर्गेनाइज़ेशन जी हिकिड़ी शुरूआत कई। अयूब खान जे दौर में हारिन जे मसइले ते, सिंध जे ज़मीनुनि जे नीलामीअ जे मसइले ते, या सिंध जी ज़मीन कंहिं छके हण जे क्रिकेट जे छके हण जे एवस जेका नीलाम पई थिए, या जेको विड़ीअ जे जंग में किथे उनखे उहा ज़मीन ॾिनी पई वई, त इन हवाले सां जेके हुन तकीरूं कयूं, मार्शल लॉ जे कोर्ट उन टाइम जे मोए साहब खे 9 महीननि जी सज़ा ॾिनी ऐं पाण इन ॾोह में हू हलिया विया खैरपुर जे सेंट्रल जेल में वञी करे उहो जेल खाई आया। वरना मौलवियुनि जो ज़मीनुनि सां कहिड़ो तइल्लुक़ आहे? मौलवी त ही नूर बशर जे मसइले ते जहिड़ो करे सघनि था, मौलवी त इन ते विड़ी सघनि था त बाबा हिते मुंहिंजी मस्जिद हूंदी। उन्हनि जो इख़्तिलाफ़ जो दाइरो ई पंहिंजो आहे, पर धरतीअ जे मालिकीअ जो ओनो इन शख़्सियत जे वजूद में शामिल हुयो ऐं जेल बि हुन उहो इन जे करे खाधो त ही धरती हितां जी ज़मीन उहे हिते जे माण्हुनि जी आहे। बहरहाल उहो उनजो जेको सफ़र हुयो अॻिते हली करे हू उनखे वधाईंदो रहियो ऐं हुन सिंध सागर पार्टी खे बि जंहिंजो फिक्री इमाम, जंहिंजो मुफ़क्किर, जंहिंजो नज़रियो ॾींदड़ मौलाना उबैदुल्लाह सिंधी हुयो ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जे फ़िक्र जो तयन महज़ हिकिड़े जुमिले जे अंदरि अची थो वञे। उहो इहो त सिंध सिंधियुनि जी आहे। नारो ई हिकिड़ो, स्लोगन ई हिकिड़ो। रिसोर्सिस आहिनि उहे हिन धरतीअ जा आहिनि ऐं इहो कुदरत वारे जो फ़ैसिलो आहे। हीअ असीं नथा चऊं, पर ही क़ुरान जो हुकुम बि इहो आहे। मालिक साईं बि जेके शयूं पैदा कयूं आहिनि उते जेके रंग नस्ल जुदा जा माण्हू रहनि था, उन्हनि जो पहिरियों हक़ उन्हनि माण्हुनि जो आहे। इन जे करे मौलाना जो बुनियादी संसार पार्टीअ खे पंहिंजो करे उनखे ऑर्गेनाइज़ करे हलाइण, उहो बुनियादी नुक़्तो इहो हुयो। ऐं ॿियो क़ौमुनि जे वजूद जो सुवाल जेको हिंदुस्तान में कांग्रेस ऐं लीग जे प्लेटफॉर्म तां वॾे हिकिड़ो बहस जो मौज़ू रहियो, उहो त क़ौम ताईं छा खे था चओ? व्हाट इज़ द डेफिनेशन ऑफ नेशन? भई क़ौम खे कीअं डिफाइन कंदो? असां वटि सियासी मार्केट में सियासी जेके मकतब ऐं फ़िक्र आहिनि उन में क़ौम जूं इलाही ख़ासियूं डेफिनेशन्स आहिनि, पर ही 47 खां अॻु जो जेको पीरियड आहे उनजो वॾो बहस इहो हिकिड़ो नारो इहो त भई क़ौमूं हिंदुस्तान उहो हिकु क़ौमी, वन नेशन थ्योरी, हिंदुस्तान हिकु क़ौमी मुल्क आहे। जेको हिंदुस्तान में रहे पियो इहो हुन क़ौम जो हिसो आहे। कांग्रेस जो नज़रियो उन टाइम ते लीग उन सां इख़्तिलाफ़ कयो। ऑल इंडिया जेकी मुस्लिम लीग हुई उन चयो त न, क़ौमूं मज़हब जे बुनियाद ते ठहंदियूं आहिनि, हिंदू जुदा आहिनि, मुस्लमान जुदा आहिनि। उन जे करे उन्हनि इहो चयो त देयर आर 2 नेशन्स, हिते 2 क़ौमूं आहिनि, हिंदू ऐं मुस्लिम हिकिड़ी क़ौम कोन्हे। इन ई जॻह ते मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो ही त न हिंदुस्तान हिकु क़ौमी मुल्क आहे, न हिंदुस्तान ॿिकोमी मुल्क आहे, पर हिंदुस्तान घण क़ौमी मुल्क आहे, मल्टाई नेशन्स आहे। हिन में सिंधी बि क़ौम आहिनि ऐं मौलाना उहो सराइकिन जो बि पहिरियों लीडर आहे। सराइकी अॼु बि हुनखे पंहिंजो फर्स्ट थिंकर सम्झनि था त भई सराइकिन खे बि हुन चयो त तव्हांजो ही खितो जेको सिंध कबीर शहीद खां वठी शुरू थो थिए खानेवाल ते हलियो थो वञे, इन खिते खे बि हुन चयो त तव्हां हिकिड़ी क़ौम आहे। त बहरहाल इन फ़िक्र जे तहत मौलाना मोयो साहब उनजो बि हिकिड़ो तहरीक उहो जुड़ियो ऐं पाण हिन शख़्सियत जूं जेके उहे खूबियूं सियासी तौर ते ऐं जफ़ाकशियूं हुयूं त उहे इंतिहा दर्जे जूं हुयूं। जिते बि पंहिंजे मसइले जो हल सम्झंदो हुयो, मूंखे यादि आहे अची अजमल खटक हेतिरो टाइम काबिल में रही करे पहुचियो आहे, डॉक्टर नजीब जो महिमान हुयो ऐं अफगानिस्तान जी हींअर सूरत हाल जीअं जेकी थी आहे, डॉक्टर अजमल खान काफ़ी कुझु ॾिसी आयो आहे। सो वञा थो पियो 400 अकोड़ा कटक में, त उते अजमल खान रहंदो जेको वली खान जो तमामु वेझो बाज़ू, त उन खां अहवाल करे अचो त असांजे मर्ज़ जो कोई इलाजु आहे या कोन्हे। ऐं हितां उहो निकितो अजमल खान सां उहो हुनजो तहलीक हुयो ऐं वरी जॾहिं हू ही सम्झंदो हुयो त वरो मताला खान मेंगल या बिज़न जो साहब उहे बि सिंध पाकिस्तान जे सियासत जा तमामु वॾा कदावर माण्हू हुआ,
त हू हितां निकितो नाल बि हलियो वियो वॾ बि हलियो वियो ऐं उन्हनि सां वञी करे मिली हिन मसइलनि ते गुफ़्तगू ॻाल्हियूं ॿोलियूं वेठो हुयो करे त भई का वखर में शइ खणी अचो जेका असांजे माण्हुनि जे मर्ज़ जो को इलाजु तशख़ीस उन्हनि जे मर्ज़ जी थी सघे हल कढी सघूं त भई पंहिंजे माण्हुनि जो आजिबो उहो किथे मटी बहरहाल हुनजी जुस्तजू हुनजे ज़िंदगीअ जी जेकी उहा विलविलो लोच सोच ज़रूर आहे उहा असांजे लाइ यकीनन हिकिड़ो सरमाए ऐं उहा उनखे यादि करण जे लाइ सलाम कयूं था त हू छा साईं जे बेत वांगुरु त जा हुई वञी पंहिंजी साईं में उन टाइम ते कराची में ग्रेटर ॾाढियूं असीं मथे था नशर हो कयो पर ही माण्हू बलाए सां मिलण जे लाइ थो वञा अॼु कामरेड रोशीराम जे ग्रेटर ते थो वञा मतिलबु त जुस्तजू लाइफ हुनजी अॼु हिसो रही ऐं पंधु पैदल हलण वारो मां सम्झां थो त सिंध जा ॻोठ सिंध जा शहर सिंध जा वण ऐं वसनियूं जीअं हिन माण्हूअ सफ़र करे घुमिया ऐं माण्हुनि सां मिलियो शायदि जाखोड़ी किरदारु अहिड़ो असांखे मुश्किल मिली सघे सो असां जेके एशियन माण्हू आहिनि उन्हनि जे दॿे में थोरो असां मुहसिन ख़ुशि माण्हू आहिनि असां पंहिंजे खटी यादि कंदा आहियूं भई ठीकु आहे दौर गुज़री वियो पर न ही क़दुरु करणु खपे उन माण्हुनि जो जेके असांजे लाइ रुचे विया जेके असांजे लाइ सोचे विया जेके ॿ अखर असांजे लाइ छॾे विया सो बहरहाल हुन सफ़र में साईं सां रहंदे कम से कम महसूस कया उन ज़िंदगीअ जा ॾाढा ढंग उसूल सेखारिया हुन मां असीं